अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, रानीपुर में जीए सिंध कौमी महाज जे मरकजी चेयरमैन सनान कुरैशी रानीपुर के भरसां गोठ वॾा बहलार पहुची जस्कम अगवाण मुजीबुर रहमान बहलार ऐं ॻोठाणनि सां मुलाक़ात कई। उन दौरान जस्कम अगवाण मुजीबुर रहमान बहलार ऐं ॿियनि माण्हुनि मथां रानीपुर थाणे ते केस जी मुसम्मत कई। जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी चयो त बिरादरी जहिड़ा सिंध जे लाइ नासूर आहिनि, जिन जे ख़ात्मे लाइ शहीद बाबा बशीर अहमद कुरैशी जी रिवायत खे क़ाइम रखण लाइ अॼु हिते पहुतो आहियां त बिरादरी जहिड़ा कंहिं बि सूरत में सुठा न आहिनि, उनखे ख़त्म कयो वञे। हुन चयो त रानीपुर पुलिस जस्कम अगवाण मुजीबुर रहमान बहलार ऐं ॿियनि माण्हुनि मथां दहशतगर्दी जो केस दाख़िल करण पुलिस गर्दी कई आहे ऐं इहो मुकमल तौर कूड़ो आहे, जेको ख़त्म कयो वञे, न त DIG पुलिस सखर जे ऑफिस ॿाहिरां एहतजाज कयो वेंदो। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।